चमेल पे दे जो 13-14 डी न माना सरवारन जी जेका समाचार थी माना माण्हू सरवारा 5000 सिंध उहे ॼारायो तव्हां जेके खुलियाम आहिनि नॉमिनेट जी उन्हनि खे माना पुलिस हिनमहिल कुझु बि न कयो आहे न ई करे थी पई सरियाम वेठा आहिनि होटलुनि ते उन्हनि जे ख़िलाफ़ कुझु बि नथो थिए बाक़ी सरारनि जो इहो आहे नॉमिनेट सर सर एसएसपी साहब दादू उनजो इहा माना चवणो हुयो त जेका नॉमिनेट आहिनि उन्हनि जा नाला ॾियो असांजा जेके सरियाम ॾोही घुमंदा था त बाइक असां रिकवर थियल आहे उहो घुमंदो थो त उनखे केरु कुझु चवण वारो न आहे प्लस में जेका जंहिंजे घर ॾे माना हिकिड़ो असांजो सिधो पहिरों वेला आहे कणकुनि जे विचां निशान ठहियल आहिनि उन हेठि पहिरों वेला आहे उन्हनि खे केरु चवण वारो न आहे हू पंहिंजी मौज मस्ती कंदा हुआ न उनखां बाद में कल्ह वरी उन्हनि जो हिकिड़ो माण्हू जे सरियाम हिते असांखे दाबा ॾेई वियो आहे गुलाम हैदर जमाली त बाबा मां तव्हां सां हीअं करे हीअं कंदुमि हीअं करे हूं कंदुमि असां ग़रीबूं असां माना गुज़ारिश था कयूं आई जी सिंध खे त बराए महिरबानी हिन मामले जो नोटिस ॾे ऐं सुठे नमूने सां जांच कराए हे जेको एसपी साहब जेको आयो तव्हां सां जेको ॻाल्हियूं हिन कयूं न त कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां सां कयूं उहे तव्हां पंहिंजे मीडिया हा हाँ